नाज़िर मीरपुर ख़ास में शेर मोहम्मद जरवार जी पहिरीं वरसी ॻोठ आलम ख़ान जरवार में मुनाक़द कई वई। तक़रीबी सियासी समाजी अदबी ऐं जरवार बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था तालिब शर जी हीअ रिपोर्ट। मौजूद आहियूं ॻोठ आलिम ख़ान जरवार में, जिते अॼु हिकु शख़्सियत ऐं नाले वारो प्रोड्यूसर शेर मोहम्मद जरवार जेको 1 साल पहिरें रोड हादसे में फ़ौत थियो, उन जी पहिरीं वरसी मल्हाई वई आहे। उन हवाले सां शिरकत कंदड़नि खां पुछंदासीं त हुन जो छा चवणु आहे। साईं शेर मोहम्मद हिकिड़ो क़ाबिल एतिराम माण्हू हो ऐं साईं जी जेको हीअ वरसी अॼु जेको मल्हाई वई ऐं हीअ सफ़ा नेक इंसान हो ऐं साईं शेर मोहम्मद जहिड़ा माण्हू जेके आहिनि घटि माण्हू जेके ॼणींदियूं हुई। हू फ़क़ीर सिफ़त माण्हू हो ऐं हू पंहिंजे तरह जे माण्हुनि जी तमामु घणी जेको इल्मी अदबी हवाले सां हुन ख़िदमत कई ऐं हुन जा असां ते इहे हक़ हुआ त उहे जेको ॾिसो अॼु असां पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे उन हक़नि खे पूरो करण जी वरसी मल्हाए संदसि यादि में कोशिशि कई आहे ऐं यकीनन हुन जे रूहनि खे इहो जेको आहे सा सवाबु महसूसु थींदो आहे। सुञाणप अहिड़े नमूने सां कराईंदा हुआ जीअं अॼुकल्ह तबलीगी बिस्तरो ऐं तंहिंखां पोइ लोटो हर शइ घर तड़ छॾे मस्जिदनि में वेंदा आहिनि, ॻोठ वाहण वसने में वेंदा आहिनि। हुनजी वरी तबलीग जो सिलसिलो रेडियो जो अहिड़ो हूंदो हो, जीअं कंहिं होटल में वेंदा हुआसीं, कंहिं बाज़ार में को मिली वियो उहो ख़ुशख़राबत कंदो, यार ॿुधंदो यार रेडियो तूं ॿुधींदो रेडियो, उहो चवंदो अॻियां ॿुधंदो। उहो रेडियो जो जेको आहे सो प्रोड्यूसर ऐं शेर मोहम्मद जरवार, माना इहा हिकिड़ी हुनजी असांखे ॾाढी माना ख़ासियत वणंदी हुई ऐं तंहिंखां पोइ सादो हूंदो हो। बाबा साहिब जी शख़्सियत आहे तमामु घणी वसी आहे। उन ते ॻाल्हाइण लाइ केतिरा महीना खपनि, बाक़ी कई रातियूं खपनि, पर बाबा साहिब जी शख़्सियत खुटी कोन सघंदी। उन ते लिखण लाइ घणा लफ़्ज़ आहिनि पर दिलि में आहिनि, ज़बान ते आणणु तमामु घणो मुश्किल आहे, छो त ओतिरी हिमत न आहे असां में जो उन लफ़्ज़नि खे असां पंहिंजे ज़बान ते बयानु करे सघूं। बाबा जन जी शख़्सियत रेडियो पाकिस्तान हैदराबाद मशहूरु प्रोग्राम रेडियो फ़तेह खान जो उतां जा बेपनाह आशिक़। तालिब शर, मेहरान टीवी, मीरपुर ख़ास।